अवामी आज टीवी जे सिलसिले ॻाल्हि ॿोल सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान रज़ा कासी। नाज़रीन, मौजूदा वक़्तु सॼी मुल्क की सियासत ऐं मीडिया ते हिकु बहस हले पियो। उहो आहे सुप्रीम कोर्ट जो हिकु फ़ैसिलो जेका बहरिया टाउन लाइ ॾिनो वियो आहे। 460 अरब रुपयनि में हुनखे क़ानूनी शिकल ॾिनी वई आहे, जंहिं ते सिंध जी सियासी ऐं ख़ासि तौर ते कॉम्प्रेस धुरियनि खे एतिराज़ रहियो आहे। ऐं पहिरें ॾींहं खां इन एहतजाज में शरीक रहंदड़ हिकु अहिड़ी शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे जंहिंखे सॼी सिंध इलाही बख़्श बिक जे नाले सां सुञाणे थी। इन फ़ैसिले खे कीअं था ॾिसूं ऐं पहिरें ॾींहं खां तव्हां हिन एहतजाज में शरीक रहिया आहियो? फ़ख्र सां चवां थो त अवामी आवाज़ ही वाहिद अख़बार ऐं ही चैनल आहे जेको मुसलसल असां सां गॾु आहे। जॾहिं त ॿिया सभु चैनल ख़ैर क़ौमी जेके चैनल नाम निहाद आहिनि उहो त कॾहिं असां सां गॾु कोन रहिया, पर जेके सिंधी चैनल जेके हुआ उन्हनि बि कॾहिं बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु असांजो साथ कोन ॾिनो जेतिरो अवामी आवाज़ असांजो ॾिनो। पहिरीं ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि इहा त मूंखे इहो बि फ़ख्रु आहे त मां इहो बानी कारकुन आहियां जंहिं इन मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु शुरू खां जदोजहद कई ऐं सभिनी दोस्तनि खे हिन जे नुक़सान जे बारे में ॿुधायो, सभिनी संगत खे मूं गॾु कयो। सुप्रीम कोर्ट उनखे गैर क़ानूनी करे थो, बहरिया टाउन खे मलिक रियाज़ खे गिरफ़्तार करण जा आर्डर ॾिना वञनि था ऐं बहरिया टाउन जंहिंखे बाक़ाइदा आर्डर तव्हां जे अख़बार में बि आयो त हिन खे बाक़ाइदा हिन खे ढायो वञे, पर अॼु उनखे 460 अरब रुपयनि जे साबुण सां मलिक रियाज़ खे धोई साफ़ करे मैदान में आंदो वियो आहे। हाणे उहे 460 अरब जेके आहिनि उहे बि सिंध जे मुफ़ाद में कोन थींदा, उहे बि सिंध जे दुश्मन मनसूबनि जहिड़े को कालाबाग डैम आहे, भाषा डैम ऐं कैनालनि ते इस्तेमालु थींदी। तंहिं करे जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं असांजी जेका जदोजहद उहा हमेशह इन जे मुखालिफ़ रही आहे ऐं असीं इन मलिक रियाज़ ऐं इन टोले जी मुखालिफ़ कयूं था। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॿिटो मियार आहे। पहिरीं हिननि जेके कयो, तव्हांखे यादि हूंदो अॼु सुप्रीम कोर्ट जा जेके पुराणा आहिनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी ॾेई करे अॼु माफ़ियूं पिया वठनि। हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत खे हिननि फांसी ते चाढ़े अॼु माफ़ी पिया वठनि त माना मुल्क जी सुप्रीम कोर्टूं इहे आहिनि, उन्हनि जा फ़ैसिला तव्हांजे साम्हूं आहिनि। टोटली गैर क़ानूनी तव्हांखे ॿुधायां। ॾिसो न, बहरिया टाउन 1,05,000 एकड़नि ते मनसूबो हो जेको असांजी इंडिजिनस राइट्स अलायंस जो वजूद अचण खां पोइ उनखे असां उनखे महदूद कयोसीं। तव्हां कराची जा जेके ॿाहिरि जा इलाइक़ा आहिनि, गॾापो मुएदान, उन्हनि इलाइक़नि मां 3 लख रुपया एकड़ हिसाब सां हिननि ज़मीनूं ख़रीद करे ऐं उते बहरिया टाउन ते शिफ्ट कयूं आहिनि। तव्हां मूंखे मां ॿाराड़ी घुमाईंदुसि, तक़रीबन बहरिया टाउन खां मुएदान जो फ़ासिलो 60 किलोमीटरनि जो आहे। ज़मीन उते ख़रीद थी 3 लख रुपया एकड़ ऐं हिते 80 गज़ जो प्लाट 80 लखनि में था खपाइनि। इहो वालार थी आहे। ॿियो मसला इहे था, माण्हुनि पंहिंजे ख़ुशी में जॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़मीन जे मामा फैज़ मोहम्मद गबोल जो तव्हां मिसाल आहे जंहिं पंहिंजी ज़मीन न खपाई। जेके तव्हां ॾिसो था शाह साईं जो तकियो आहे ऐं ॿियो असांजो तारीख़ी क़बरूं आहिनि ऐं उते जेके हिननि जा नदियुनि नहरनि जा कुदरती वहकरा आहिनि उहे सभु मसमार करे हिते बहरिया टाउन अॼु वञे थो। इहो असांजे लाइ हिकिड़ो नओं इसराइल तामीर थी रहियो आहे। जेके धारिया माण्हू हाणे तव्हां ॾिसो त किरोड़नि जा प्लाट को ग़रीब मिस्किन सिंधी किथां ख़रीद कंदो, त इहो असांखे हिते अक़लियत में तब्दील करण जो हिकिड़ो वॾो मनसूबो आहे जेके हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट इहो 460 अरब रुपयनि जी रिश्वत, मां खुलेआम चवां थो, भले मुंहिंजे मथां आर्टिकल केरु 7 हणे कहिड़ो 6 हणे, मां उन लाइ क़बूल आहियां। मां सिंध ख़ातिर पंहिंजी सूलीअ ते चढ़ी हूंदुसि, सच ॻाल्हाईंदुसि त 460 अरब रुपयनि जो रिश्वत वठी करे ऐं उन साबुण सां 460 अरब रुपयनि जे साबुण सां मलिक रियाज़ खे धोई हाणे मैदान ते आंदो वियो आहे ऐं इहा वधीक वालार थींदी। जॾहिं ही जेको 25,000 एकड़नि ते मुश्तमिल हो, तव्हांखे मां ॿुधायां त पीपुल्स पार्टी इन में बाक़ाइदा शामिल आहे। अॼुकल्ह कायम अली शाह खां उहो पियो चीफ जस्टिस पियो पुछे त उहो चए थो मूंखे ख़बर ई न आहे। बाबा साइनियूं तव्हां कयूं, तव्हां असेंबली में करारदाद पेश करे जेको मलीर डेवलपमेंट अथार्टी खे तव्हां पावर ॾिना आहिनि, 43 देहूं तव्हां मलीर खे ॾिनियूं ऐं 12 देहूं तव्हां हुनखे लियारी डेवलपमेंट अथार्टी खे ॾिनियूं। उन्हनि में तव्हांखे जेको कानूनी तौर ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॾिनो आहे त रेवेन्यू डिपार्टमेंट खां अलावा कंहिंखे हक़ नथो थिए ज़मीनूं ॾियण जो। हिते तव्हां MDA क़ाइमु करे तव्हां ज़मीनूं खपाए छॾियूं, तव्हां अलाट करे छॾियूं। हिते जेके तपेदार खां वठी पटेवाला ताईं अरबपति थी विया ऐं ग़रीब माण्हुनि खे मिस्किल कंगाल करे छॾियो। तंहिं करे असां
वरी हिकिड़ो दफ़ो पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे सिंधी अवाम खे इहो चऊं था त बाबा मैदान में अचो, हीउ तमामु हिकिड़ो ख़तरनाक मनसूबो आहे जेको असांजे खे अक़लियत में तब्दील कंदो। इलाही बख़्श बिकिक साहब जो इहो चवणु आहे त हिकु ॾोह खे सुप्रीम कोर्ट 460 अरब रुपया वठी धोतो आहे। पंहिंजे मेज़बान रज़ा कासी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।